लाड़काणो लॻ माहोटा जे रहवासी नूर मोहम्मद शेख खे भट्टी बिरादरी जे बासरनि माण्हुनि पारां क़तल करण ते शेख बिरादरी पारां एसएसपी चौक खे बंदि करे लाश रखी धरणो हंयो वियो। इन मौक़े ते इस्माइल शेख, अब्दुल रसूल शेख, गुलाम हुसैन शेख, जावेद शेख, वडेरो मोहम्मद बख्श शेख, खुदा बख्श शेख ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 24 तारीख़ ते 45 सालनि जो नूर मोहम्मद शेख काठियूं करण लाइ वियो त एजाज भट्टी, सईद भट्टी, सलमान भट्टी ऐं अहमद भट्टी कुहाड़ियुनि जा वार करे उन खे सख्त ज़ख्मी करे छॾियो, जंहिंजो इलाज अस्पताल में हलंदड़ हुयो, पर अॼु नूर मोहम्मद शेख ज़ख्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। ज़ाहिरीन, चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, एसएसपी लाड़काणो ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते कातिलनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची